लखी ग़ुलाम शाह जे कचे में पुलिस ऐं सिंध रेंजर्स जो कोट शाहू वारे इलाइक़े में कटो करसी जे अहम ठिकाणनि ते टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। एसएसपी शिकारपुर ऐं विंग कमांडर सिंध रेंजर्स जी अॻुवाणी में कोट शाहू जे कचे वारे इलाइक़े में कटो करसी गैंग जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन करसी गैंग जे बदनाम ज़माना ॾोहारी कटो करसी जे ख़ासि ऐं अहम थाकनि समेत ॿियनि ॾोहारियुनि जे ठिकाणनि ते कयो वियो। एसएसपी शिकारपुर मूजिबि मुनज़िम करसी गैंग माज़ी में अगवा, क़तल, फुर, पुलिस मुक़ाबलनि ऐं ॿियनि ॾोहनि में मुलवस रही आहे। एसएसपी शिकारपुर शाहज़ेब चाचड़ वधीक ॿुधायो त ऑपरेशन दौरान पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि जदीद हथियारनि जो इस्तेमाल कंदे ॾोहारियुनि जी फायरिंग जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। सख़्त फायरिंग दौरान पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि ॾोहारियुनि खे लाइ मैदान तंग करे छॾियो आहे। ॾोहारियुनि जी पनाहगाहुनि जो घेरो करे बाहि ॾेई साड़े ड्राए पटकियो वियो आहे। एसएसपी शिकारपुर वधीक ॿुधायो त पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री बख़्तरबंद गाॾियुनि ऐं जदीद मशीनरी समेत हिसो वठी रही आहे। फरार थियल ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी कई पई वञे, जिन खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। असां हिकिड़ो ॿीहर ॿुधाईंदा हलो त कोट शाहू कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल टारगेटेड ऑपरेशन जारी आहे, जंहिंमें धाड़ियुनि जे अहम ठिकाणनि खे बाहियूं ॾेई साड़ियो वियो आहे।